ज़ोक में सिक्योरिटी फोर्सेस जो क्लियरनेस ऑपरेशन वधीक टे भारतीय हिमायत याफ्ता खारजी माजी पिया चई ॾींहनि में माजी बिल खारजियुनि जो अंग पंजा थी पियो। ISP आर्मोर्स पाक अफगान सरहदी इलाइक़े संबाजा में सिक्योरिटी फोर्सेस 10 ऐं 11 अगस्त जे विच पारी रात ऑपरेशन कयो। ऑपरेशन में फितनाल हिंदुस्तान जा 3 दहशतगर्द माजी पिया। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क के दिफा के महफूज बनाइण लाइ पुरज़मा खे पाकिस्तान में अमन इस्तेहकाम ऐं तरक्की जे ख्वाब के ख़राब करण जी कोशिश नाकाम बणाई वेंदी। हुकूमत जो बाजोड़ खैबर में फितनाल ख्वारिज जे दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई जो फैसलो सरकारी ज़रियनि मौसूल बाजोड़ में शिदत पसंदनि सां थींदड़ जिरगो नाकाम थी वियो। जंहिंखां पोइ बाजोड़ खैबर में दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई जो फैसलो कयो वियो। कबीला इकबाड़नि जे जिरगे दहशतगर्दनि खां इलाइक़ो छॾण समेत 3 मुतालबा कया। फितनाल ख्वारिज इलाइक़ो छॾण खां इनकार करे छॾियो। बाजोड़ जे तालके मामून जे 2 इलाइक़नि में अटकल 300 दहशतगर्द मौजूद आहिनि। खैबर ऐं बाजोड़ में मौजूद दहशतगर्दनि मां 80% खां वधीक अफगानी आहिनि। भारत ओलंदी दरियाउनि जो पाणी रंडक बिना पाकिस्तान जे इस्तेमाल लाइ छॾे आलमी ट्रियाकड़ अदालत जो फैसलो। पाकिस्तान तरफ़ा आलमी ट्रियाकड़ अदालत जे फैसले जी आजिया परॾेही तर्जुमान मूजिब 8 अगस्त ते ॿुधायल फैसलो अदालत जी वेबसाइट ते इशाया कयो वियो। अदालत भारत खे ओलंदी दरियाउनि जे पाणी जा बेगरा तब्दील न करण जो पाबंद कयो। हाइड्रो पावर मनसूबे जी छूट माहिदे में ॾिनल शर्तनि मूजिब हुजे। भारत के ढंढनि में पाणी ज़ख़ीरो करण जी गुंजाइश वधाइण खां बि रोकियो वियो। ट्रियाकड़ अदालत जो फैसलो पाकिस्तान की तारीख़ी मौक़िफ़ की ताईद आहे। पाकिस्तान जो भारत का मुआहिदे जे मामूल जो तरीक़ेकार बहाल करण जो मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी से मजहबी मामलन फारिग वफाकी वज़ीर सरदार मोहम्मद यूसुफ की मुलाकात तक़लियतन के हक़न मजहबी रवादारी और बैनुल मज़ाहिब हमायगी ते ख़यालन की ॾे पर सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे तक़लियतन की इबादत गाहों तां गैर कानूनी कब्ज़ा हटाइण लाइ असराइता कदम खणण ज़रूरी आहे। वफाकी वज़ीर सरदार मोहम्मद यूसुफ सदर के आगाही ॾिनी तक़लियती फलाही फंड ज़रिए 2236 शागिर्दनि के 6 करोड़ रुपयनि जा वसीफ़ा ॾिना पिया। 1231 ज़रूरतमंदनि की माली मदद कई पई। बर्फी अक़लियती इबादत गाहों की मरम्मत लाइ 4 करोड़ 50 लख रुपया मुख़्तस कया पिया आहिनि। नव में केसन में सज़ा मिलियल पीटीआई अखबारनि जूं मिल्कियतूं बि ज़ब्त करण जो हुकुम। लाहौर की दहशतगर्दी टोड़ अदालत शादमान थाने के बाहि ॾियण समेत 2 केसनि में ॿुधायल फैसले जा तफ़सील जारी करे छॾिया। जवाबदारनि एजाज चौधरी, महमूद रशीद, उमर सरफराज ऐं यास्मीन वाजिद जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम ॾिनो पियो। अदालत पीटीआई अखबार शामिम कुरैशी के नव में जे 2 केसनि में आज़ाद करण जो हुकुम जारी करे छॾियो। नव में जे केसनि में पीटीआई पानी की ज़मानत ते 8 अपीलनि ते पाकिस्तान स्टॉक मार्केट में हाकारी लाड़ो बरकरार। 100 इंडेक्स में 1547 पॉइंट्स जो इजाफो। इंडेक्स 1,47,976 पॉइंट्स की बुलंदतरीन सतह ते पहुंची वियो। कारोबार में ऑटोमोबाइल, स्लिमर्स, कमर्शियल बैंक्स, ऑयल एंड गैस एक्सप्लोरेशन कंपनीज और ऑयल मार्केटिंग कंपनीज समेत अहम शोबन में खरीदारी जो लाड़ो ॾिठो वियो। सेठा जा भरिसां रोड हादसे में 2 ॼणा फौत। मेराण हाईवे ते पीर बुढड़ो स्टापट मज़दा जो रोड भरिसां बीठल बीघो सां टकर थी पियो। हादसे में 2 ॼणा फौत थी पिया। हिक फौती जी सुई केस वासी सेठ कुंभर तौर सुञाणप, ॿिए जी सुञाणप न थी। गज़ा में इसराइली फौज के हमले में 46 फ़लस्तीनी शहीद। गज़ा के बहराड़ी पारे इलाइक़े ज़ैतून में एक घर ते इसराइली हमले में समूरो कुटुंब शहीद थी वियो। शहीद थींदड़नि में मुड़ुस ज़ाल ऐं सदन 6 ॿार शामिल।
दीरुल बला से ॾाकड़ी उभरंदी इलाइक़े में इसराइली फ़ौज फायरिंग करे 4 फ़लस्तीनियुनि खे शहीद करे छॾियो। ॾाकड़ी इलाइक़े में वधीक 3 फ़लस्तीनियुनि खे निशानो बणायो वियो। अमेरिकी सदर ट्रम्प चीन सां टैरिफ मुआहिदे में 3 महीननि जी वाध करे छॾी। चीन अमरीका टैरिफ मुआहिदे जो मुद्दो अॼु ख़त्म थी रहियो हो। ट्रम्प सदारती हुकुम ते सही कंदे चीन सां टैरिफ मुआहिदे में 3 महीननि जी वाध करे छॾी। मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में अॼु बि बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मौसम कराची समेत सिंध के सामूंडी पट्टी पारनि इलाइक़नि में मौसम जिस्मी तौर ते ककरालू रहण सां गॾु हल्की बरसात ऐं कड़कण जो इम्कान आहे। इस्लामाबाद पंजाब के तीअं कश्मीर जे कुछ हंधनि ते बरसात जी अॻु थी। मॉनसून बरसातनि जो 7 स्पेल सुभाणे खां शुरू थींदो। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में वनडे सीरीज़ जी फैसलाइती मैच अॼु खेॾी वेंदी। 3 मैचनि जी सीरीज़ 1-1 सां बराबर आहे। टई मैच पाकिस्तानी वक़्त मूजिब शाम 6:30 वॻे शुरू थींदी। कराची में रथियल 40 वरियनि खां मथे उमिरि वारनि रांदीगरनि जी T20 वर्ल्ड कप लाइ ग्रुपनि जो ऐलान। ग्रुपनि में पाकिस्तान, वेस्ट इंडीज़, ॾखण अफ्रीका, हांगकांग, कैनेडा ऐं गॾियल अरब इमारात जूं टीमूं शामिल। ग्रुप 2 में ऑस्ट्रेलिया, अमरीका, श्रीलंका, जिम्बाब्वे, सऊदी अरब ऐं वेस्ट ऑफ डे वर्ल्ड खे शामिल कयो वियो। ओवर 40 T20 क्रिकेट वर्ल्ड कप 21 नवंबर खां शुरू थींदो।